खबर शामिल क्यों पिया चंबड़ खां गुलाब लगारी ऐं भरपासे में पीअण जे पानी ज़रई पानी जी खोट खिलाफ़ आबादगारनि वापारनि ऐं नौजवान इत्तेहाद जे अॻुवाननि मीर हुसैन लगारी, मोहम्मद सिद्दीक लगारी, ज़फर शाहनी, मूसा लगारी, इसरार लगारी ऐं अजय कुमार जी अॻुवानीअ में साबन दस्ती चौक खां प्रेस क्लब ताईं हथनि में पाणीअ जी खोट जे मुतालबनि वारा प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं बैदि मुज़ाहिरीन धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते मुज़ाहिरीन प्ले कार्डनि सां गॾु पाणीअ जो ख़ाली डिमियूं खणी ऐं राग ॻाए अनोखो एहतजाज पिणु कयो। अॻुवाननि पारां सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ खां मुतालबो कयो वियो त फुलेली कैनाल जे मुराद डिस्ट्री, शेख भरगियो डिस्ट्री, चाकर डिस्ट्री ऐं मीराखोरी शाखनि जे पुछड़नि में पीअण जो पाणी ऐं ज़रई पाणी हिसे मुताबिक़ ॾिनो वञे। उन मौक़े ते अॻुवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 6 महीननि खां पाणीअ जी खोट ऐं मक़ामी माण्हुनि जे एहतजाज बावजूदि इरीगेशन अमले अलीपुर रेगुलेटर वटां मुरादवाह जो पाणी रोके छॾियो आहे, जॾहिं त शेख भरगियो शाख, मीराखोरी, माइनर ऐं चाकर शाखनि जी पुछड़नि में पाणीअ बजाए वारी उॾामे पई। आबादगार अॻुवाननि ऐं वापारनि चिता ॾिनो त पाणी न मिलण जी सूरत में 1 हफ़्ते बैदि एहतजाज जो दायरो वधाए पूरे ज़िले बदीन में एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट करार रशीद अहमद, अहमदानी, न्यूज़ चंबड़।